अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ सां गॾु आहियां नीला सुमरो। हेडलाइंस वठियूं। सभ खां पहिरियां नाज़ खे ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक हुजे। ख़बर शामिल कयूं था। सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलादुन नबी मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। तोपनि जी सलामी सां ॾींहं जी शुरूआति कई वई। नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में ॿिन्ही जहाननि जे सरदार जी आमद जी ख़ुशीअ में रैलियूं ऐं मिलाद जूं महफ़िलूं कोठायूं पियूं वञनि। मस्जिदुनि, इमारतुनि ऐं घिटियुनि खे सिंगारियो वियो आहे, जॾहिं त हर पासे मरहबा मरहबा या मुस्तफ़ा जूं सदाऊं बुलंद कई पियूं वञनि। अहम ख़बर नाज़ सां शेयर कयूं पिया। अव्हांखे अपडेट कयूं त सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलादुन नबी मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। तोपनि जी सलामी सां ॾींहं जी शुरूआति कई वई आहे। नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में ॿिन्ही जहाननि जे सरदार जी आमद जी ख़ुशी में रैलियूं ऐं मिलाद जूं महफ़िलूं कोठायूं पियूं वञनि। मस्जिदुनि, इमारतुनि ऐं घिटियुनि खे सिंगारियो वियो आहे, जॾहिं त हर पासे मरहबा मरहबा या मुस्तफ़ा जूं सदाऊं बुलंद कई पियूं वञनि। आख़िर ॿुधायूं पिया इन हवाले सां मुख़्तलिफ़ शहरनि में मोबाइल फोन सर्विस बंदि आहे ऐं मोटरसाइकिल जी ॿेल सवारी ते पाबंदी लॻाई वई आहे। अपडेट करे रहिया आहियूं इन अहम ख़बर जे हवाले सां। ॿुधायूं पिया सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलादुन नबी मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। तोपनि जी सलामी सां ॾींहं जी शुरूआति कई वई आहे। नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में ॿिन्ही जहाननि जे सरदार जी आमद जी ख़ुशीअ में रैलियूं ऐं मिलाद जूं महफ़िलूं कोठायूं पियूं वञनि। मस्जिदुनि, इमारतुनि ऐं घिटियुनि खे सिंगारियो वियो आहे। ॿुधायूं पिया हर पासे मरहबा मरहबा या मुस्तफ़ा जूं सदाऊं बुलंद कई पियूं वञनि। इन हवाले सां इहो बि अपडेट कयूं त मुख़्तलिफ़ शहरनि में मोबाइल फोन सर्विस बंदि आहे। मोटरसाइकिल जी ॿेल सवारी ते पाबंदी आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलादुन नबी मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। तोपनि जी सलामी सां ॾींहं जी शुरूआति कई वई आहे। नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में ॿिन्ही जहाननि जे सरदार जी आमद जी ख़ुशी में रैलियूं ऐं मिलाद जूं महफ़िलूं कोठायूं पियूं वञनि। मस्जिदुनि, इमारतुनि ऐं घिटियुनि खे सिंगारियो वियो आहे। इन हवाले सां अव्हांखे ॿुधायूं पिया त सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलादुन नबी मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। कराची मां वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर बशीर संसराणी सां। बशीर, कीअं मंज़र पिया ॾिसो ईद मिलादुन नबी जे हवाले सां अपडेट कजो। 12 रबियुल अव्वल आहे। 12 रबियुल अव्वल जश्न ईद मिलादुल नबी वॾे मज़हबी जोश ऐं जज़्बे सां जेको आहे सो मल्हाए पियो वञे। अॼु सुबुह थींदे ई शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके नंढा नंढा जेके जुलूस आहिनि उहे जुलूस खारा दर पहुता आहिनि। खारा दर में मरकज़ी जेके जुलूस हूंदा आहिनि अहले सुन्नत जा मुख़्तलिफ़ सुन्नी तहरीक जेके उन्हनि जूं पार्टियूं हूंदियूं आहिनि उन्हनि मां गॾिजी करे पोइ मरकज़ी जुलूस निकिरंदो आहे जेको मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदे निमाज़ चौरंगी पहुचंदो आहे। राति जो गॾियल जेके सुन्नी तहरीक जेके आहिनि पार्टियूं गॾियल हिकिड़ो वॾो जलसो थींदो आहे। बहरहाल हिन वक़्तु सिक्योरिटी जा जेके हिन इंतिहाई जेके सख़्तु सिक्योरिटी कई आहे। पुलिस ऐं रेंजर्स जेका आहे उहा खारा दर खां वठी निमाज़ चौरंगी ताईं बीठल आहे। रोड रस्ता जेके मुकमल तौर बंदि कया विया आहिनि। हर तरफ़ जेको आहे सो ईद मिलादुल नबी जा नारा झंडा जेके आहिनि उहे खणी करे शहरी जेके आहिनि वॾे अंग में हिते पहुता आहिनि। बहरहाल हिन वक़्तु जश्न ईद मिलादुल नबी वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी बशीर संसराणी इन हवाले सां अपडेट करण जे लाइ। जिन असां खे ॿुधायूं पिया कराची जे 40 खां वधीक इलाइक़नि मां ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं रैलियूं कढियूं वेंदियूं जे लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया त कराची में 12 रबियुल अव्वल जे मरकज़ी जुलूस जी गुज़रगाह एम ए जिन्ना रोड खे कंटेनर रखी ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो आहे। सिक्योरिटी लाइ पुलिस ऐं रेंजर्स एहलकारनि खे मुक़ररु कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतिहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पियो वञे। अव्हांखे ॿुधायूं पिया त ॾींहं जी शुरूआति अव्हांखे इन हवाले सां इहो बि ॿुधाईंदा हलूं त तोपनि जी सलामी ॾींहं जी शुरूआति उन सां कई वई आहे। सलामी ॾिनी वई तोपनि जी ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे मौक़े ते सुबुह जी शुरूआति में दुरूद ऐं सलाम पढ़िया विया। इन हवाले सां इज्तिमाई दुआ बि घुरी वई आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं इस्लामाबाद, कराची, लाहौर, पिशावर ऐं सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में ईद मिलादुन नबी वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पियो वञे, जॾहिं त नंढनि वॾनि शहरनि खे रंगीन बल्बनि सां सिंगारियो वियो आहे। नाज़रीन अव्हांखे आगाही ॾियूं पिया सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलादुन नबी मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे।
तोपुनि जी सलामी सां ॾींहं जी शुरूआति कई वई आहे। नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में ॿिन्ही जहाननि जे सरदार जी आमद जी ख़ुशी में रैलियूं ऐं मिलाद जूं महफ़िलूं कोठायूं पियूं वञनि। मस्जिदुनि, इमारतुनि ऐं घिटियुनि खे सिंगारियो वियो आहे। हर पासे मरहबा मरहबा या मुस्तफ़ा जूं सदाऊं बुलंद कयूं पियूं वञनि। मुख़्तलिफ़ शहरनि में इन हवाले सां इहो बि अपडेट कंदा हलूं त मोबाइल फ़ोन सर्विस बंदि आहे। मोटरसाइकिल जी ॿेल सवारी ते पाबंदी लॻाई वई आहे। सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलादुन्नबी मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। तोपुनि जी सलामी सां ॾींहं जी शुरूआति कई वई आहे। नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में ॿिन्ही जहाननि जी सरदार जी आमद जी ख़ुशी में रैलियूं ऐं मिलाद जूं महफ़िलूं कोठाए पियूं वञनि। नंढनि वॾनि शहरनि खे रंगीन बल्बनि सां सिंगारियो वियो आहे। मस्जिदुनि, इमारतुनि ऐं घिटियुनि खे सिंगारियो वियो आहे। इन हवाले सां ॿुधायूं पिया त सिक्योरिटी जा इंतज़ाम बि सख़्त कया विया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में मोबाइल फ़ोन सर्विस बि बंदि आहे। मोटरसाइकिल जी ॿेल सवारी ते पाबंदी लॻाई वई आहे। हर पासे मरहबा मरहबा या मुस्तफ़ा जूं सदाऊं बुलंद कयूं पियूं वञनि। सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलादुन्नबी मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। तोपुनि जी सलामी सां नाज़रीन खे ॿुधायूं पिया ॾींहं जी शुरूआति कई वई आहे। नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में ॿिन्ही जहाननि जी सरदार जी आमद जी ख़ुशी में रैलियूं ऐं मिलाद जूं महफ़िलूं कोठायूं पियूं वञनि। मस्जिदुनि, इमारतुनि ऐं घिटियुनि खे सिंगारियो वियो आहे। हर पासे मरहबा मरहबा या मुस्तफ़ा जूं सदाऊं बुलंद कयूं पियूं वञनि। इन हवाले सां ॿुधायूं पिया मुख़्तलिफ़ शहरनि में मोबाइल फ़ोन सर्विस बंदि आहे। मोटरसाइकिल जी ॿेल सवारी ते बि पाबंदी लॻाई वई आहे। अहम ख़बर ॾियूं पिया खे सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलादुन्नबी मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। तोपुनि जी सलामी सां ॾींहं जी शुरूआति कई वई आहे। नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में ॿिन्ही जहाननि जे सरदार जी आमद जी ख़ुशीअ में रैलियूं कढियूं पियूं वञनि। मिलाद जूं महफ़िलूं कोठायूं पियूं वञनि। मस्जिदुनि, इमारतुनि ऐं घिटियुनि खे सिंगारियो वियो आहे। हर पासे मरहबा मरहबा या मुस्तफ़ा जूं सदाऊं बुलंद कयूं पियूं वञनि। खे ॿुधायूं पिया इन हवाले सां मुख़्तलिफ़ शहरनि में सिक्योरिटी जा इंतज़ाम बि सख़्त कया विया आहिनि। मोबाइल फ़ोन सर्विस बंदि आहे। मोटरसाइकिल जी ॿेल सवारी ते पाबंदी लॻाई वई आहे।